नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त मगली थाणे जे पीरसन औरतुनि खैरा गबोल ऐं सकीना प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 18 मई ते मगली पुलिस घर ते का करे चौपायो माल काहे वई ऐं घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। हिननि चयो त असांजे पुटु क़ुर्बान जो कसूर सिर्फ़ु इहो आहे त हुन हिकु शख़्स अरशद जे सिम पंहिंजे मोबाइल में लॻाई जंहिं ते पुलिस एॾो वॾो कहर कयो आहे। हिननि चयो त असांजो पुटु जेल में आहे ऐं असां वटि पैसा न आहिनि। चीफ जस्टिस निसार साक़िब नोटिस वठी असां सां इंसाफ़ करे। पीर साहब पागारे जीडीए तरफा नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजर NA 216 ते किशन चंद पारवानी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ॿिन्ही अॻवान जे इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मोहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। हिन ॿिन्ही बहादुर अॻवान जी कामयाबी तव्हांजी पंहिंजी कामयाबी आहे। पारां फ़कीर हाजी मीर मोहम्मद राजर, गिरोड़ी पेस्टिसाइड, गिरोड़ी डेयरी फार्म एंड केटल फार्म, तैलको खिपरो। पागारे जीडीए पारां नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशन चंद पारवानी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ॿिन्ही अॻवान जी कामयाबी तव्हांजी पंहिंजी कामयाबी आहे। संदुनि इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मोहर लॻाए सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां मोहम्मद मलूक पहोर, अॻवान फंक्शन मुस्लिम लीग, तैलको खिपरो। साहब पागारे जीडीए तरफा नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ खे NA 216 ते किशन चंद पारवानी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ॿिन्ही जो इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मोहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा ऐं पंहिंजे बहादुर लीडर अॻवाननि खे कामयाब कराईंदा। पारां एडवोकेट एजाज़ अली राजड़, तैलको खिपरो।